नाज़िन हेडलाइंस मां ॾिठियूं ते मां सभु ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रही हूं। लकी गुलाम शामा जिते कचे में महर जतोई धुरिन में छिकताण 4 ॼणा अगवा थी विया। गाॾी फुर हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। अगवा कयलनि में सावण जतोई, अब्दुल समद जतोई ऐं मौला बख्श कुर्सी जतोई शामिल आहिनि। हथियारबंदनि जी फायरिंग में हिदायतुल्ला महर गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। धुरिन में छिकताण तेज़ थी वई आहे। महर बिरादरी जे 2 ॼणनि जे अगवा जे पलांद में जतोई धुर जा 3 ॼणा मुबैना अगवा कया विया। बचल भयो थाणे जी पुलिस ॿिन्ही वाक़िअनि जी तस्दीक करे छॾी। मुख़बिन जो अंग छत थी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लखी गुलाम शाह में कचे में महर जतोई धुरियुनि में छिकताण जंहिंमें 4 ॼणा अगवा थिया आहिनि। गाॾी फुर कई वई, हिकु ज़ख़्मी बि थियो आहे। अगवा कयलनि में सावण जतोई, अब्दुल समद जतोई ऐं मौला बख्श कुर्सी जतोई शामिल आहिनि। हथियारबंदनि जी फायरिंग में हिदायतुल्ला महर गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियो आहे। धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई आहे। महर बिरादरी जे 2 ॼणनि जे अगवा जे पलांद में जतोई धुर जा 3 ॼणा मुबैना अगवा कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हिदायतुल्ला महर। जी हिदायतुल्ला, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी ॿुधाईंदो हलां, जे कचे वारे इलाइक़े बचत हाणे कदम में महर जतोई ॿिनि पारनि वोटां जी विच में छिकताण कई आहे। जंहिं दौरान ॼणा अगवा थी विया आहिनि। ज़ख़्मी कयो वियो आहे। उन ई हवाले गाॾी फुर कई वई आहे। में अब्दुल महर जतोई, अब्दुल समद कुर्सी, मौला बख्श कुर्सी शामिल आहिनि। हथियारबंदनि पारां महर खे गोलियूं हणी पिणु सख़्तु वियो आहे। छिकताण पैदा थी वई आहे। 3 हफ़्ता अॻु साॻे ई हंध तां बचल भयो थाणे जे हद मां इरफान अहमद महर ऐं फरीद महर जे अगवा बादे बिलाद में जतोई बिरादरी जे 3 ॼणनि खे अगवा करण बादे ही धुरनि में जेका राति अब्दुल महर खे अगवा कयो वियो आहे। उन ई हवाले सां हिन वक़्तु इहो पासो 15 ॾींहंनि जे अंदरि 6 ॼणा अगवा थी विया आहिनि। बचल भयो थाणे जे हद में कचे जो जेको इलाइक़ो आहे, हिन वक़्तु उते छिकताण पैदा थी वई आहे। ॿिन्ही धुरनि पारां जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं हंधनि ते वञी करे मोर्चा क़ाइमु कया विया आहिनि। बचल भयो लखी गुलाम शाह जी पुलिस आहे, उहा पिणु कचे में कोई बि जेको पंहिंजी खया विया आहिनि। जे कचे वारे इलाइक़े में गुम कया विया आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी हिदायतुल्ला अपडेट करण लाइ।